यकीनन सॼी सिंध जेका मुख़्तलिफ़ आर्ट जो कमु कंदड़ जेके नौजवान आहिनि उन्हनि सां त भरी पई आहे, पर थरपारकर ज़िलो जेको पोइते पयल इलाइक़ो आहे इस्लाम कोट शहर में ही हिन वक़्तु जेका नौजवान आहे ताराचंद, उन पंहिंजी आर्ट जे फ़न ज़रिए जेका से मुख़्तलिफ़ जेके मुल्क जूं शख़्सियतूं आहिनि उन्हनि जूं तस्वीरूं जेके ठाहियूं आहिनि, ही तस्वीरूं तव्हां ॾिसी बि सघो था। उन सां गॾु इन नौजवान सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू कहिड़नि मरहलनि मां गुज़रियो आहे ऐं हू छा चवे थो। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। तस्वीर ठाही आहे इहा आहे सलमान खान जी, जेको भारत जो आहे ऐं इहो अदाकार आहे। ऐं इहा ॿी तस्वीर आहे जेका इहा मूं ठाही आहे, इहा आहे डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान जी, जंहिं असांजे मुल्क पाकिस्तान खे एटमी न्यूक्लियर जो दर्जो ॾियारियो, जंहिं एटम बम ईजाद कयो, उनजी तस्वीर आहे डॉक्टर अब्दुल कदीर ख़ान जी। ऐं बाक़ी इहा जेका तस्वीर आहे इहा मेजर राजा अब्दुल अज़ीज़ भट्टी, जंहिं पाकिस्तान जी जेका जंग लॻी उनमें 6 ॾींहं ऐं 6 रातियूं जेका उन जंग लड़ी ऐं उन्हनि खे जेका उन्हनि जो हेड उन चयो त तूं आराम कर, पर उन आराम करण ते कोन लाहियो ऐं उहो 6 ॾींहं 6 रातियूं विढ़ंदो रहियो ऐं आख़िर में नेठि मरी वियो, शहीद थी वियो। उनखां पोइ हीअ तस्वीर जेका आहे इहा आहे इलामा इक़बाल जी, डॉक्टर इलामा इक़बाल जी, ऐं जेको शाइर मशरक़ पाकिस्तान जो शाइर आहे। ऐं इहा ॿी तस्वीर आहे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जी, जेका क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना अंग्रेज़नि खां असांखे पाकिस्तान हासिलु करे ॾिनो। ऐं इहा ॿी तस्वीर आहे शाहिद आफ़रीदी जी, जेको पाकिस्तान जो क्रिकेटर आहे। इहा ॿी तस्वीर आहे जेका तव्हांखे ॾेखारे रहियो आहियां, इहा आहे शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जी, जेका इन पीपल्स पार्टी में आहे। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जेका शहीद थी वई। ऐं ॿियूं असां खोड़ सारियूं तस्वीरूं ठाहींदा आहियूं ऐं ॿियूं सीमेंट जूं वग़ैरह जूं मूर्तियूं बि ठाहींदा आहियूं, जेके असांखे ठाहिण में पहिरियों त घणा ॾींहं लॻी वेंदा, पर हाणे असां मिसाल तौर का बि तस्वीर वग़ैरह ठाहिणी आहे त असां 2-3 कलाक में ठाहे वठंदा आहियूं। इहा सपोर्ट करे जेका असीं इहा आर्ट ठाहींदा आहियूं इन थरपारकर ज़िलो आहे जेका, इनमें घणा माना जेका ॿार आहिनि इहे कमु कंदा आहिनि, नंढा माना ॿार घणो कमु कंदा आहिनि। उनजे करे असां हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त असांखे हिमत इफ़्ज़ाई कई वञे हिन में, ऐं अॻिते असांखे माना सहूलियतूं ॾिनियूं वञनि, जेके असां इहो कमु माना अॻिते पंहिंजो पहुचाए सघूं ॿियनि मुल्कनि ताईं, ऐं असीं पंहिंजो नालो पंहिंजे मुल्क में मशहूरु करे सघूं ॿियनि मुल्कनि खां वधीक। जी बिल्कुलु, ही नौजवान हुयो ताराचंद, नौजवान शागिर्द हुयो, जिन पंहिंजी जेका आर्ट आहे पंहिंजे हिकिड़े महिनत ज़रिए ही जेको तस्वीरूं ठाहियूं आहिनि उनजी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे सकाफ़तकार ते सिंध हुकूमत खे घुरिजे त ही अहिड़ा जेके नौजवान आहिनि उन्हनि जी जेका से हिमत अफ़ज़ाई कनि, उन्हनि खे जेका से सहूलियतूं फ़राहम कनि त ही अॻिते हली पंहिंजे मुल्क जो बि नालो रोशन करे सघनि। ऐं हिननि में वॾो टैलेंट मौजूदु आहे। थरपारकर जेको ज़िलो आहे पोइते पयल इलाइक़ो ज़रूरु आहे, पर हिते जा जेके नौजवान आहिनि उहे महिनती आहिनि, उहे जेके से वधि खां वधि महिनत कंदा, त हिन जे लाइ हिन नौजवान खे हुकूमती सतह ते पज़ीराई मिलणु ज़रूरी आहे।